भजन कीअं लॻो? बढ़िया आहे न? सॼो भजन बि ॾिसूं था, पर वीडियो में पहिरीं ॾिसूं था अॼु जी वाणी। जय राम जी की। अॼु तारीख़ 16 सितंबर। स्वामी लीलाशाह वाणीअ में तव्हांजो स्वागत आहे। अॼु जो विषय आहे निम्रता लाभदायक। स्वामी लीलाशाह महाराज जिन चवनि था त बाल खे जेतिरो हेठि जोर सां हणंदा ओतिरो मथे चढ़ंदो। तव्हां बि जेतिरो नीचो नमंदा ओतिरो तव्हांजो मान वधंदो। नम्रता में ॾिसो त कहिड़ो न फ़ाइदो आहे। ॿिए पासे वञणो ई कोन्हे, रुगो दृष्टिअ खे फेराइणो आहे, वीचारधारा खे बि बदिलाइणो आहे। जहिड़ीअ तरह हिंदाणो खाइण सां दस्त थी पवंदा आहिनि त हिंदाणे जो ॿिज घोटे पाणीअ में विझी छाणे पीअण सां दस्त बंदि थी वेंदा आहिनि। गिदरो वाई आहे, मगर गिदरे जो ॿिज वाईअ खे दूर कयो छॾे। तंहिं करे मन जी दवा मन में ई आहे। रुगो मन मां अहम भाव दूर करणो आहे। जय राम जी की। शरीर दुख ऐं सुख भोगण लाइ ठहियो आहे। पंहिंजे ऐं ॿिए जी भलाईअ लाइ दिलि सां कोशिश करियो। जय राम जी की। परवाह लीलाशाह वेठो आहा, पाणी भरींदो भंडार सतगुर वेठो आ। शो कयां परवाह स्वामी वेठो आ, पाणी भरींदो भंडार लीलाशाह वेठो आ। हाँ, शो कयां परवाह लीलाशाह वेठो आ, पाणी भरींदो भंडार सतगुर वेठो आ। शो कयां परवाह लीलाशाह वेठो आ, पाणी भरींदो भंडार बाबल वेठो आ। पाणी भरींदो भंडार सतगुर वेठो आ। हो मुखे परवाह काई नाहे, मुंहिंजो सतगुर वेठो आहे। ओ मुखे परवाह काई नाहे, मुंहिंजो सतगुरु वेठो आहे। हो मुखे परवाह काई नाहे, स्वामी लीलाशाह वेठो आहे। ओ मुखे परवाह काई नाहे, स्वामी लीलाशाह वेठो आहे। हो यो कुझ में गंढींदो आहे, कंहिंखे पतो न पवंदो आहे। ओ यो कुझ में गंढींदो आहे, कंहिंखे पतो न पवंदो आहे। आहे शाहन जो शाह सतगुर वेठो आ, पाणी भरींदो भंडार सतगुर वेठो आ। ओ आहे शाहन जो शाह लीलाशाह वेठो आ, पाणी भरींदो